अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ जो होस्ट अकबर मज़ारी अमी ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। सिर्फ़ 24 कलाकनि जे अंदरि अंदरि भारत ऐं पाकिस्तान में थींदड़ हिकु जहिड़नि टिनि पुरअसरार धमाकनि सभिनी खे हिलाए छॾियो आहे। सभ खां पहिरियां भारत जे गादी वारे हंधि दिल्ली जे तारीख़ी इलाइक़े लाल किले जे वेझो हिकु कार धमाको थियो, जंहिं में घटि में घटि 8 माण्हू फ़ौत ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थिया। हीउ धमाको उन वक़्तु थियो जॾहिं भारत ऐं पाकिस्तान पहिरियों ई हिक ॿिए खे अखियूं ॾेखारणु शुरू करे चुका हुआ। इन्ही दौरान हिकु ॾींहुं बाद इस्लामाबाद जे G11 में अदालत जे साम्हूं हिकु ख़ुदकश कार बम धमाको थियो, जंहिं में घटि में घटि 12 माण्हू फ़ौत ऐं 30 खां वधीक ज़ख़्मी थिया। हीउ धमाको उन वक़्तु थियो जॾहिं अदालत जे इमारत जे साम्हूं रोज़मर्रा जा मामला हलिया पिया हुआ। इन्ही धमाके खां पोइ पाकिस्तान जे दिफ़ा वारे वज़ीर बयानु ॾिनो आहे त हीउ पाकिस्तान लाइ हिकु वेकअप कॉल आहे। दोस्तों, पाकिस्तान ऐं भारत लाइ कुझु ॾींहं इंतिहाई अहमियत वारा साबित थींदा। टीं धमाके जो वाक़ियो ॾखण वज़ीरिस्तान जे शहर वाना में थियो, जिते वाना में मौजूदु कैडेट कॉलेज ते हमलो थियो। सभ खां पहिरियां कॉलेज जे मरकज़ी दरवाज़े ते बारूद सां भरियल गाॾी टकराइजी वई, जंहिं सबबु गेट तबाह थियो ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे वॾो नुक़सानु पहुतो। हमले वक़्तु कॉलेज जे अंदरि तक़रीबन 650 माण्हू मौजूदु हुआ, जिन मां 525 कैडेट शामिल हुआ। हमलावर कामयाब थी करे कॉलेज जे अंदरि दाख़िल थी विया। ॾखण वज़ीरिस्तान जे वाना मां अमन जी उमेद हुई, पर उते बि हमलो थियो। ॿिए पासे भारत जे गादी वारे शहर नई दिल्ली में शाम जी लॻभॻि 6:50 ते सभु कुझु बदिलजी वियो। पुराणे दिल्ली में लाल किले जे वेझो मेट्रो स्टेशन आहे ऐं उते हिकु शदीद धमाको थियो, जेको Hyundai i20 कार अंदरि थियो, जेका सिग्नल ते रुकियल हुई। धमाके जी शिदत एतिरी हुई जो वेझड़ियुनि इमारतुनि जा शीशा टुटी पिया। आसमान में धमाके जी बाहि तक़रीबन 200 मीटर। उन जो नालो ॿुधायो पियो वञे त उहा कार कश्मीर जे मोहम्मद सलमान जे नाले ते रजिस्टर हुई, पर सभिनी मालिकनि ऐं मोहम्मद सलमान खे गिरफ़्तार कयो वियो। पर असल ॻाल्हि इहा आहे त धमाको आख़िरकार कंहिं तरफ़ां ऐं छो कयो वियो, इन जो को वाज़े जवाबु न मिली सघियो आहे। चांदनी चौक जो इलाइक़ो छो चूंडियो वियो? बुनियादी तौर ते इहो हिकु सीधे रस्ते ते वाक़िअ आहे, जेको पुराणी दिल्ली मां सिधो लाल किले ॾांहुं वञे थो। इन खे चांदनी चौक चवंदा आहिनि। भारतीय मीडिया हिन वक़्तु बग़ैर मज़बूत सबूतनि जे तेज़ी सां कम में मसरूफ़ आहे ऐं ॿीहर इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻाइणु शुरू कयो आहे। ॿिए तरफ़ इस्लामाबाद में जंहिं हंधि धमाको थियो आहे, उहो अहिड़ो मक़ाम आहे जंहिं पूरे पाकिस्तान खे हिलाए छॾियो आहे। इहो धमाको इस्लामाबाद जे सेक्टर G11 में थियो, जिते कचहरी मौजूदु आहे ऐं अक्सर वक़्तु वकील हज़रात जो घणो आमदोरफ़्त हूंदो आहे। हीअ जाइ पुलिस लाइन हेडक्वार्टर खां सिर्फ़ु 1 खां 2 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। हितां खां इस्लामाबाद जो रेड ज़ोन लॻभॻि 8 खां 9 किलोमीटर ते आहे, जिते दुनिया जे सिफ़ारत खाननि सां गॾु सदर हाउस, वज़ीर आज़म हाउस, सुप्रीम कोर्ट ऐं पार्लियामेंट हाउस मौजूदु आहिनि। इस्लामाबाद में थींदड़ इहो धमाको घणो कुझु तब्दील करण वारो आहे। पाकिस्तान